अस्सलाम वालेकुम साथियो। अॼु स्क्रीन ते जेका शख़्सियत असां सां गॾु मौजूदु आहे, साईं जी शख़्सियत जा केतिरा ई हवाला आहिनि। इंतिहाई ख़ूबसूरत शख़्सियत साईं कादिर बख़्श बुगटी साहिबु। साईं जी महारत ते अगरि असां ॻाल्हाईंदासीं त इंतिहाई तमामु घणा मौज़ू आहिनि। मां चाहींदुसि त साईं पंहिंजो तारीफ़ पाण बि असांजे ॾिसंदड़नि सां ई कराइनि, ऐं ख़ासि तौर ते मां मुख़्तसिर तारीफ़ में ॿुधायां त साईं इंतिहाई ख़ूबसूरत तबियत जा मालिक आहिनि। लिखणु पढ़ण सां साईं जो तमामु हिकिड़े वॾे ज़माने सां तालुक़ु आहे। रिसर्च स्कॉलर बि आहिनि। एग्रीकल्चर ख़ासि तौर ते साईं जो सब्जेक्ट जेको आहे उहो स्पेशलाइज़ेशन में अचे थो। साईं तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां असांखे वक़्तु ॾिनो। सभ खां पहिरियों असांजे नौजवाननि सां जेके असांखे ॾिसनि पिया उन्हनि सां तव्हां पंहिंजो तारीफ़ ज़रूरु कराईंदो साईं। सर, तव्हां ॿुधायो कादिर बख़्श बुगटी असुल ॻोठु मुंहिंजो दादू, ऐं हैदराबाद में हींअर अदब सां शुरू खां वठी नंढे हूंदे खां वठी सिलसिलो रहियो आहे। नंढे ॿारहं कहाणियूं बि लिखंदा हुआसीं, शाइरी बि थोरी घणी कंदा हुआसीं। पोइ यूनिवर्सिटी दौर में बि शाइरी हलंदी हुई। पोइ वरी मसरूफ़ियात जॉब हेॾां होॾां, इन करे उहा शइ न हली सघी, पर दिलि में अदब मौजूदु आहे ऐं उहो हमेशह रहंदो। ऐं ख़ासि तौर ते दरगाह लवारी शरीफ़ सां वाबस्तगी आहे, ऐं उन्हनि जी तनज़ीम निशात जमायत लवारी शरीफ़ रीजन हैदराबाद जो प्रेसिडेंट आहियां। ऐं उन अदब हवाले सां बि जेका आहे तसवुफ़ आहे, उन सां बि सिलसिले सां बि वाबस्तगी आहे। साईं वॾी महिरबानी, तव्हां असांखे वक़्तु ॾिनो। अॼु सिंधी अदबी बोर्ड बाबति तव्हांजा तासुरात रिकॉर्ड कराईंदासीं। तव्हां केतिरा ई भेरा सिंधी अदबी बोर्ड आया आहियो, ऐं मूंखे ॿुधाईंदे ॾाढी ख़ुशी महसूसु थींदी आहे त तव्हां सिंधी अदबी बोर्ड जे चेयरमैन साहिबु साईं सईद ज़मा आतिफ़ साहिब सां बि तव्हांजो तमामु घणियूं मुलाक़ातूं रहियूं आहिनि। सिंधी अदबी बोर्ड अचणु तव्हांखे कीअं लॻो, या साईं सां मुलाक़ात तव्हांखे कीअं लॻी? सर, तमामु सुठो तजुर्बो रहियो। जॾहिं असां यूनिवर्सिटी में पढ़ंदा हुआसीं, ऐं मेराण में बि कई आहे, त कॾहिं कॾहिं इन पासे अचणु थींदो हुयो। ऐं ॿाहिरां जेको ॾेख हूंदो हुयो बोर्ड जो, उहो अंदरि दिलि कोन चवंदी त वञे। जेका इमारत जी कंडीशन हूंदी हुई, ऐं तमामु ज़बून हाल सभु शइ कमु तुंहिंजो पंहिंजो हूंदो हुयो। पर हींअर मुंहिंजी ताज़ो ई साईं आतिफ़ साईं जिन सां सईद ज़मात जिन सां मुलाक़ात थी, ऐं बोर्ड जे अंदरि घिड़ियासीं त असांखे लॻो ई कोन पिए त असांखे ख़ूबसूरत पार्क में आया आहियूं, कंहिं वॾे इवेंट में आया आहियूं। ऐं ग्रीनरी इमारत जेको डेवलपमेंट जो कमु थियो आहे तमामु बहितरीनु। ऐं उनखां पोइ जेका साईं सां मुलाक़ात थी, ऐं साईं जेको बोर्ड लाइ जिदोजहद करे पियो, जेका साईं जी कोशिशूं हुयूं, जेका साईं असांखे 2-2.5 कलाक मुलाक़ात रही, उन ॿुधायो त साईं जे अचण खां पोइ 200 किताब छपिया आहिनि। अॼु जे दौर में किताब छपाइणु तमामु ॾुखी ॻाल्हि आहे, ऐं साईं जी कोशिशि सां हिकिड़ो किताब छपिया आहिनि। उनखां पोइ बोर्ड जा जेके डेवलपमेंट जा कम आहिनि, अंदरि पार्क, ग्रीनरी, ऐं ख़ासि तौर जेको ऑडिटोरियम हॉल ठहियो आहे, जेको ताज़ो हींअर उते मुशाइरो थियो ऐं उते मौजूदु हुअसि, उहो मूं ॾिठो त तमामु घणा कम थिया आहिनि। सर, साईं सिंधी अदबी बोर्ड 1940 में सलाहकार जी हैसियत सां हुन पंहिंजो कमु शुरू कयो, ऐं 1951 में सिंधी अदबी बोर्ड जी हैसियत सां हैदराबाद में जामशोर में मुंतक़िल थियो। ऐं सिंधी अदबी बोर्ड जा जेके फाउंडर्स रहिया उहे तमामु वॾा आलिम, तमामु वॾा अदीब, लेखक, जंहिंमें साईं GM सैयद साहिबु, अलामा उमर बिन दाऊद पोटो, मीरा मोहम्मद शाह, क़िबला साईं मखदूम, मोहम्मद ज़मा, तालिबुल मौला साहिबु। सिंधी अदबी बोर्ड हिकिड़ो अशाती इदारो आहे, क़ौमी इदारो आहे। इन चेयरमैनशिप जे दौर खे असां ॾिसूं था त तमामु वॾा शानाइता कमु थिया आहिनि। पंहिंजे पंहिंजे दौर में आलिमनि कमु कयो आहे, पर हिकिड़ो तवील सफ़र जेको आहे उहो क़िबला साईं मखदूम, मोहम्मद ज़मा, तालिबुल मौला साहिब जो आहे। पाण 28 साल चेयरमैन रहिया साईं, जिन जे दौर में तमामु शानदार स्कीमूं मुतारिफ़ कराई वियूं, जिन ते तमामु शानदार तरीक़े सां कमु थियो। साॻे ख़ानदान जो तसलसल जो असां ज़िक्र कयूं था त साईं जमील ज़मा साहिबु चेयरमैन जी हैसियत में आया। 2019 में मखदूम सईद ज़मा आतिफ़ साहिबु जिन जी आमद थी, ऐं जेका बि ख़ूबसूरती जी तव्हां ॻाल्हि कई आहे, इहो सॼो क्रेडिट असांजे मौजूदा चेयरमैन साईं सईद ज़मा आतिफ़ साहिबु जो आहे। तव्हां पाण ज़िक्र कयो त गुज़िरियल माज़ीअ में जॾहिं तव्हां आया आहियो त बिल्कुलु ज़बून हालत में का अहिड़ी ग्रीनरी न हुई। साईं जिन जे दौर में जीअं तव्हां ज़िक्र कयो त 200 खां मथे किताब छपिया आहिनि। हींअर सिंधी अदबी बोर्ड वटि पंहिंजी मशीन आहे। कंपोज़िंग खां वठी प्रिंटिंग, पब्लिशिंग, बाइंडिंग सभु सिंधी अदबी बोर्ड में अंदरि कमु थिए थो, ऐं उनखां पोइ मार्केट में उहो किताबु अचे थो। इहे सभु एफर्ट्स, इहे सभु जेके बि कम आहिनि साईं सईद ज़मा आतिफ़ साहिब जे दौर में थिया आहिनि। इनखे मां कीअं था ॾिसो? सर, आउं चवंदुसि त असां ख़ासि तौर ते सिंध जे लाइ जेको हीउ बोर्ड आहे, सिंधी अदबी बोर्ड, मखदूम फैमिली, ऐं चवंदुसि मखदूम फैमिली जो असांजे मथां वॾो अहसानु आहे। अगरि साईं क़िबला तालिबुल मौला साहिबु इनखे न खणनि हा, ऐं उनखां पोइ साईं जमील साईं, उनखां पोइ साईं सईद ज़मा आतिफ़ साईं, इन्हनि पंहिंजी सम्झो बोर्ड खे पंहिंजो सम्झी कयो आहे।
ईअं न त को इदारे जा को सरबराह न पंहिंजो हिसो सम्झी पंहिंजो घर सम्झी उनखे ठाहियो आहे। ऐं आउं नथो सम्झां अगरि मखदूम साहिब जी फैमिली न हुजे हा त को बोर्ड तरक़ी करे हा। ऐं हीउ जेको दौरु हींअर मूं ॾिसी आयो आहियां, यकीन कयो साईं, मूंखे यकीन कोन थो अचे त हीउ बोर्ड अॻिते हली छा तरक़ी कंदो। तमामु बहितरीनु छा इमारत, ॾिसो न हिकिड़ो शाइर आहे, हिकिड़ो अदीब आहे, हिकिड़ो कहाणीकार आहे, हू परेशान आहे त मुंहिंजो किताबु कीअं छपिजे। अॼु जे महांगाई जे दौर में किताबु छपाइणु इम्पॉसिबल नामुमकिन आहे। पर साईं सां मुलाक़ात जेका थी त साईं चयो त 200 किताब छापिया आहिनि ऐं असां नवनि शाइरनि खे, नवनि अदीबनि खे जदजी ॾियूं था त अचो ऐं अची किताबु छपारायो, जेको असांजो हाल आहे। हिकु मख़सूस बजट, ॾिसो तव्हां हिकिड़ी मख़सूस बजट आहे, उनजे बावजूदि बि कमु करणु इहा तमामु वॾी ॻाल्हि आहे। इहो असां सिंधियुनि जे मथां साईं वारनि जो वॾो वहसानु आहे। साईं सिंधी अदबी बोर्ड में तव्हां ॾिठो त सॼी इमारतुनि ते मुख़्तलिफ़ आलमनि अदीबनि जी कलाम जी चित्रकारी हुजे, या ऑडिटोरियम जो इफ़्तिताह आहे, डिस्प्ले सेंटर आहे, उन में अलामा ग़ुलाम मुस्तफ़ा क़ासमी या मोहम्मद इब्राहिम जो कॉर्नर्स आहिनि। साईं जिन जो हिकिड़ो ख़्वाबु आहे ऐं उहो ख़्वाबु हक़ीक़त ॾांहुं वञे पियो। साईं जूं हुकूमत सां ॻाल्हियूं हलनि पियूं त असीं जल्द खां जल्द ज़ुल्फ़कार अली भुट्टो रिसर्च लाइब्रेरी ऐं मोहतरमा बेनज़ीर भुट्टो रिसर्च हॉस्टल ठाहे रहिया आहियूं त जीअं पूरी दुनिया मां को बि स्कॉलर उते फॉर शार्ट टाइम पीरियड अची सघे थो, रही सघे थो ऐं पंहिंजी तहक़ीक़ मुकमल करे सघे थो। इन सॼे अमल खे मां कीअं था ॾिसो? तमामु बहितरीनु, ऐं तव्हांखे एडवांस मुबारकूं ॾियां थो। इंशाअल्लाह अगरि साईं जिन जी इहा सोच आहे, विज़न आहे, त बिल्कुलु ईअं थींदो ऐं थियणु खपे। इहे रिसर्च असांजो सिंधी अदब को आम अदब कोन्हे, तमामु वसी अदब आहे। सो इन जे लाइ इन शइ जी तमामु ज़रूरत आहे ऐं इहा असां ख़ुशी आहे त साईं जिन इहा ॻाल्हि सोची आहे ऐं अमली क़दम खणनि पिया ऐं इंशाअल्लाह ज़रूरु थींदो। साईं सईदुज़मा आतिफ़ साहिब हिदायतूं आहिनि साईं जूं त किताब जेके बि आहिनि पंहिंजे पढ़ंदड़नि खे 50% रिआयत सां ॾियो त वधि खां वधि माण्हू किताब पढ़ी सघनि। ऐं हींअर साईं जूं ॿियूं हिदायतूं आहिनि जिन ते कमु बिल्कुलु तेज़ी सां हले पियो। साईं जिन जो आहे त जेके बि सिंध में नंढियूं वॾियूं लाइब्रेरियूं आहिनि उन्हनि खे मुफ़्त में किताब ॾियो त जीअं नौजवान नसुल जेका आहे वधि खां वधि किताब पढ़ी सघे। इन क़दम खे मां कीअं था ॾिसो? सर तमामु बहितरीनु क़दम, छो जो असांजो नौजवान तमामु घणो किताब खां परे थी वियो आहे। हिकिड़ो टाइम हिकिड़ी ही मोबाइल जे करे हू बिल्कुलु टाइम कोन थो ॾिए किताबनि खे। ऐं साईं जिन जी इहा जेका सहूलियत ॾिनी आहे डिस्काउंट वारी 50%, मुंहिंजे ख़्याल में तमामु बहितरीनु क़दम आहे। ऐं वॾी ॻाल्हि तव्हांखे सर ॿुधायां त साईं जिन उते मौजूदु हूंदा आहिनि। मुंहिंजो 2 दफ़े वञणु थियो आहे, 2 दफ़े उते इहो आहे को टाइमिंग कोन्हे, कंहिंखां टाइम वठण जी ज़रूरत कोन्हे, तमामु शफ़ीक़ तबियत, जेॾीमहिल वञो ॿुधायो के मिलणु आयो आहे, पाण ओॾीमहिल घुराइनि था ऐं ओॾीमहिल मुलाक़ात थिए थी। ऐं तमामु सुठो क़दम आहे ऐं डिस्काउंट 50% ॾेई तमामु घणो इदारो बि इन सां वधंदो ऐं इहो किताबु जेको उते मौजूदु पियो आहे उहो असां वटि पहुचंदो। साईं तव्हां सिंध जे सभिनी ज़िलनि खे घुमी चुका आहियो। साईं जिन जो हिकिड़ो ख़्यालु आहे त सिंधी अदबी बोर्ड जी लाइब्रेरी हर वॾे ज़िले में हुअणु खपे ऐं उते सिंधी अदबी बोर्ड जो बुक स्टॉल हुअणु खपे त जीअं उतां जा रहवासी आहिनि उहे आसानीअ सां किताब पंहिंजे शहरनि में ख़रीद करे सघनि ऐं उते हिकिड़ी लाइब्रेरी हुजे त नौजवान वधि खां वधि लाइब्रेरी में वेही फैज़याब थी सघनि। इन क़दम खे कीअं था ॾिसो? सर तमामु सुठो अमल ऐं इंशाअल्लाह थींदो, छो जो साईं जिन अगरि सोचियो आहे त बिल्कुलु थींदो। जीअं साईं इदारे लाइ सोचियो ईअं ई इदारो ठहियो आहे। त हाणे जेके ही साईं जा क़दम आहिनि ऐं मूंखे लॻे थो त बिल्कुलु ईअं थींदो। जेकॾहिं असांजी हर वाहण वसंदी ॻोठनि में लाइब्रेरियूं क़ाइमु थी वियूं, तव्हां सोचो था त केॾो शौर ईंदो इंसान में, असांजे सिंधी माण्हू में केॾो शौर ईंदो। हू किताबु पढ़ंदो, हुन शौर केतिरो ईंदो ऐं तव्हांजो शौर अचे ई किताबु पढ़ण सां थो। नॉलेज में इज़ाफ़ो थींदो किताबु पढ़ण सां। साईं मूंखे ॿुधाईंदे इंतिहाई फ़ख़्रु महसूसु थींदो ऐं मूंखे ख़ुशी बि थींदी त साईं सईदुज़मा आतिफ़ साहिब जो दौरु सिंधी अदबी बोर्ड जे हिकिड़े उरूज जो दौरु आहे। साईं सिंधी अदबी बोर्ड खे जदीद टेक्नोलॉजी जे पासे खणी विया आहिनि। असांजी ॿ वेबसाइट्स आहिनि जिते रोज़ जे बुनियाद ते किताब अपलोड थियनि था त उन किताबनि खे दुनिया जी कंहिं बि कुंड कुड़िछ में आसानीअ सां वेबसाइट खे खोले पढ़ी सघिजे थो। ऐं हींअर साईं जिन जी हिदायतुनि ते ऑडियो बुक्स ते असीं कमु शुरू पिया कयूं त जल्द खां जल्द सिंधी अदबी बोर्ड जा जेके बि किताब मौजूदु आहिनि, जेके मसवदा असां वटि मौजूदु आहिनि, उन्हनि खे जल्द खां जल्द ऑडियो बुक्स जी सूरत में असां इंटरनेट ते अपलोड कयूं। साईं मखदूम सईदुज़मा आतिफ़ जिन खे त साईं जेको तव्हां विज़न खणी आया आहियो, हीउ इदारो तव्हांजो आहे, हीउ इदारो असां सभिनी सिंधियुनि जो आहे। जंहिं तरीक़े सां तव्हां इदारे खे ठाहियो आहे, जहिड़े तरीक़े सां तव्हां किताब छपराया आहिनि, जहिड़े तरीक़े सां तव्हां डेवलपमेंट जो कमु कयो आहे ऐं जहिड़े तरीक़े सां माशाअल्लाह हेॾी ख़ूबसूरत इमारत तव्हां ठाही आहे, हीअ ग्रीनरी, हीअ बाग़, हीअ ॿूटा, हीअ गुल, ईअं महसूसु थो थिए त अंदरि हिकिड़ो वॾो बाग़ीचो आहे। ऐं जेका हींअर तव्हां ॻाल्हियूं ॿुधायूं आहिनि, साईं जो हीउ विज़न आहे ऐं बिल्कुलु ईअं थींदो।
लाइब्रेरियूं क़ाइमु थींदियूं ऐं जेके वेबसाइट्स आहिनि उन्हनि में मूं पाण विज़िट कयो आहे। लाइव प्रोग्राम तव्हांजा अचनि था, लाइव उते हलनि था, PDF में उते किताब मौजूदु आहिनि, ऐं पढ़ंदो आहियां। सो साईं जे तमामु घणा क़दम आहिनि ऐं असां साईं सां गॾु आहियूं, असांजी दुआऊं साईं सां गॾु आहिनि। वॾी महिरबानी साईं, तव्हां असांखे वक़्तु ॾिनो।